इस्लामाबाद अगणो आर्मी चीफ जनरल रिटायर्ड कमर जावेद बाजवा इस्लामाबाद हाई कोर्ट में पंहिंजे ख़िलाफ़ केस जी दरख़्वास्त ते एतिराज़ वारे छॾियो। इस्लामाबाद हाई कोर्ट में रिटायरमेंट खां पोइ क़ानूनी रुकावटूं तोड़ण, लापरवाही करण ऐं मुख़्तलिफ़ वाक़िअनि खे ग़लति बयानु करण ते जनरल कमर जावेद बाजवा फैज़ हमीद अमीन जे ख़िलाफ़ दाख़िल केस जी दरख़्वास्त ॿुधणी थी। अदालत जनरल बाजवा जे एतिराज़नि जी दरख़्वास्त ते नोटिस जारी कंदे जवाब तलब कयो ऐं ॿुधणी अणॼातल मुदे ताईं मुलतवी करे छॾी। दरख़्वास्त गुज़ार जे वकील अदालत में मौक़िफ़ इख़्तियार कयो त 6 महीना अॻु चयो वियो हो त दरख़्वास्त दाख़िल थी आहे। 6 महीननि खां पोइ ख़बर पई त FIR खे दरख़्वास्त मिली ई न आहे। FIA खे दरख़्वास्त ई न मिली आहे। जेका दरख़्वास्त 6 महीननि खां पोइ जमा थी उन जी का बि अहमियत न आहे, उन खे रद्द करणु घुर्जे। FIA अदालत खे ॿुधायो त दरख़्वास्त अची वई आहे, असां कानून मौजूदु ॾिसी फ़ैसिलो कंदासीं, जंहिं ते अदालत FIA खे कानून मूजिबि फ़ैसिलो करण जी हिदायत कई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।